अॼु तव्हां ॾिठो त पंहिंजो ही डेज़र्ट ट्रेन सफ़ारी चौथी तरफ़ां हले पई कराची खां कैंट स्टेशन खां। तव्हां ॾिसो पिया त हिते काफ़ी टूरिस्ट आयल आहिनि, लाहौर मां, इस्लामाबाद मां, पेशावर मां ऐं कोयटा खां बि आयल आहिनि। कराची जा त हुई आहिनि, हैदराबाद खां काफ़ी दोस्त चढ़िया आहिनि, कुझु मीरपुर ख़ास खां वञनि पिया। तव्हां ॾिसो कराची खां जीअं माण्हू निकिरे थो त उतां खां ई शुरू थियो थो वञे, मलीर अचो थो वञे जिथे हिकिड़ो सब्ज़ हिकिड़ी नदी उतां नज़र अचे थी। वरी तव्हां थोरो अॻियां अचो था त पहाड़ी सिलसिलो अचो थो वञे, उते तव्हां किंजर लेक जो मंज़र ॾिसो था थोरो तव्हांजे सिधे हथ ते। वरी अॻियां अचो था दरिया सिंध तव्हां ॾिसो था, उतां ट्रेन मटे थी। वरी ही खेत खलियान अचो था वञनि जेके पंहिंजा तव्हां ॾिसो था बाग़ात अचो था वञनि, तमामु ग्रीन पंहिंजो इलाइक़ो आहे। उन खां पोइ वरी थर जो इलाइक़ो शोर साइड ते जेको ही टूरिस्ट ॾिसंदा। ऐं सम्झां थो सिंध जे जेको टूरिज़म आहे उन में ही ट्रेन वॾो किरदारु अदा कयो आहे ऐं हिन जी काफ़ी डिमांड अचे पई, छो ॿारनि जूं स्कूल जूं छुटियूं थी वियूं आहिनि, तंहिं करे असां ते तमामु घणी डिमांड आहे त हिन खे वधि में वधि हलायो वञे।